अस्सलाम वालेकुम दोस्तों, जंहिंजो इंतज़ार हुयो उहे घड़ियूं ख़त्म। हाकिम खान जी एंट्री तकरार ड्रामे में थी चुकी आहे। तव्हां ॾिठो पोयनि किस्त में लगातार मां तव्हांखे ॿुधाए रहियो त हाकिम खान ऐं असद कुरैशी जी एंट्री ज़रूरु थींदी। तव्हां ॾिठो प्रोमो में त ट्रेलर में ॾिठो एंट्री उनजी थी चुकी आहे। हाणे नेक्स्ट एपिसोड जेका ईंदी उन में नवाब खान इन खे घुराए सॼी ॼाण ॿुधाईंदो, दुश्मन ॿुधाईंदो ऐं जेको आहे पहिरियों हाकिम खान यानी इजाज़ मल्हाए वञी मिलंदो भावल खान सां, उन खे धमकाइण जी कोशिशि कंदो। दोस्तों, हाकिम खान हिते हाशू जी जॻह ते आयो आहे। साॻियो किरदारु इन खे ॾिनो वेंदो ऐं हाकिम खान मतिलबु टकर ॾींदो जेका बि नवाब खान जा दुश्मन आहिनि। ऐं जेको आहे दोस्तों, नवाब खान जा दुश्मन वरी इन निभागे सां हाकिम खान सां विढ़णु शुरू थी वेंदा। ठीकु आहे, छाजे करे हाशू खे तुरंत लेटाए विधो। हाणे इहो नओं दुश्मन पैदा थी चुको आहे ऐं काफ़ी किस्तनि ताईं इहो ई माण्हू टकर ॾींदो। मां पोयनि किस्तनि में लगातार तव्हांखे ॿुधायो त नवाब खान खे माण्हुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। हू हिकु न हिकु माण्हू घुराए ऐं हाशू जी जाइ ते पूरी कंदो। मतिलबु हाशू ख़तमु थी वियो त उहा जॻह उनखे पुर करणी आहे ऐं पंहिंजो मेन माण्हू उनखे खपे ऐं जेके सभिनी दुश्मननि खे टकर ॾेई सघे ऐं जेको आहे हू कंहिंखे बि रिआत न करे। पहिरियों हू मूसारनि खां स्टार्ट कंदो, भावल वारनि खां, ऐं अहिड़े हिसाब सां हू सभिनी खे टकर ॾियण जी कोशिशि कंदो। ऐं नवाब खान जो मतिलबु ख़ुशी जी इंतिहा न हूंदी जॾहिं हाकिम खान पुॼंदो उन वटि। एॾो ख़ुशि थी वेंदो हो नवाब खान त उहो सम्झी वेंदो हीउ दुश्मन जेको मूं घुरायो आहे, माण्हू घुरायो आहे, हीउ मुंहिंजे दुश्मननि खे वाह जो टकर ॾींदो ऐं मुंहिंजा दुश्मन ख़ुशि न थियनि हाशू खे मारे। ऐं जेको आहे सभु दुश्मन लाइ हिकु मुसीबत पैदा थी चुकी आहे, जेका बि नवाब खान जा दुश्मन आहिनि। जीअं हाकिम खान जी एंट्री थींदी ऐं सभिनी खे हू सिधी ॻाल्हि मतिलबु मैसेज अची वेंदो, सभिनी खे ख़बर पइजी वेंदी नवाब खान वटि हिकु अहिड़ो माण्हू आयो आहे जेको हाशू खां बि वधीक ख़तरनाक आहे। ऐं दोस्तों, हर वीडियो जी अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे ॾींदा अचूं था। हाणे बि ॾिनीसीं, थी सघे त शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।